बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे दई न पचारे मिड़निया मेहरबान घणो जेॾो तुंहिंजो नाव बाझ बोरियाई बंगा रिय थंभे रिय थोणीअ तूं छपर तूं छाव आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी त तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं अॼु तव्हां हूअं पेयर में होस्ट ॾिसंदा आहियो, अॼु असमत थोरो बिज़ी आहे, मे बी असांखे जॉइन करे वठे, पर फ़िलहालु तव्हां सां प्रोग्राम खे कंटिन्यू मां करियां थी। नाज़रीन, प्रोग्राम मूंखे ख़बर आहे त सूमर खां वठी जुमे ताईं लाइव नशर कयो वेंदो आहे ऐं आउं अव्हां जी पंहिंजी मेज़बान हिन वक़्तु तव्हां सां मौजूदु आहियां। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो, स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो आहे, तव्हां हिकु दफ़ो ॾिसो, हिकु दफ़ो मां अनाउंस बि करियां थी 022102855, इहो तव्हां डायल कजो ऐं अॼु प्रोग्राम में शामिलु थिजो। अॼु जो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्तु थियण वारो आहे। अॼु प्रोग्राम में पाण मौसीक़ी खे इंजॉय कंदासीं। मौसीक़ी जुमिलो त ॾाढो पुराणो आहे ऐं मां ॾिसंदी आहियां त हर होस्ट इहो जुमिलो ज़रूरु चवंदो आहे जॾहिं बि म्यूज़िकल को प्रोग्राम हूंदो आहे त म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे। ऐं यकीननि पाण हिन खां इनकार ई कोन आहियूं, इनकार नथा करे सघूं त म्यूज़िक रूह जी ग़िज़ा कोन आहे। यकीननि म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे। कीअं हाणे ॾिसो आज़ान जेका मिले थी, कंहिंजे लाइ आज़ान तव्हां पुछी ॾिसो रिलीजियस पर्सन खां त केतिरी उनजे लाइ इम्पॉर्टेंट आहे, उनखे केतिरो उन में सुरूर मिले थो, उन में केतिरो सुकून मिले थो। हाणे पाण रिलीजियस पर्सपेक्टिव सां त खणी कोन था ॻाल्हायूं, जनरली ॻाल्हायूं था, पर कंहिं बि मज़हब में मां सम्झां थी म्यूज़िक जो को मज़हब कोन हूंदो आहे। म्यूज़िक उहा शइ आहे जिथे तव्हांजी थेरेपी थींदी आहे, जिथे तव्हां वेहंदा आहियो ऐं तव्हां सिर्फ़ु इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक ॿुधो, तव्हांखे ॾाढो सुकून मिलंदो। तव्हां जेकॾहिं प्रेशर में आहियो, तव्हां जेकॾहिं टेंस में आहियो, तव्हां जेकॾहिं कंहिं मसइले में आहियो ऐं उन खां पोइ तव्हांखे कंहिं थेरेपी जी नीड पवे थी, त म्यूज़िक बेस्ट थेरेपी आहे। तव्हांजो जेको पसंदि जो म्यूज़िक आहे उहो तव्हां ॿुधी सघो था। कवालियूं राति जो ॿुधियूं वेंदियूं आहिनि, सुबुह सुबुह जो जेको थधो पहर हूंदो आहे उन में थधो म्यूज़िक सुठो लॻंदो आहे। अॼु यकीननि म्यूज़िक ज़रूरु ॿुधंदासीं हिन प्रोग्राम में। उन खां अलावा सुघड़नि जी कचहरी, मां सम्झां थी त सुघड़नि जी कचहरी हिन दौर में असां नौजवाननि खे जेकॾहिं उते वेहण जो मौक़ो मिले थो त इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे। पाण ॾाढो फास्ट टाइम में हलूं पिया, ॾाढो फास्ट दौरु आहे जिथे पाण चाहींदा आहियूं त जल्दी सां असां पंहिंजी उन मंज़िल ते पहुचूं जंहिंजे लाइ असां महिनत करे रहिया हूंदा आहियूं। चवंदा आहिनि त ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ी सूंहं उहा एतिरी इम्पॉर्टेंट न हूंदी आहे जेकॾहिं अख़लाक इंसान में कोन आहे। ॿियो तालीम, जेकॾहिं तव्हां तालीम याफ़्ता आहियो, तव्हां वटि खोड़ सारियूं डिग्रीज़ आहिनि, पर तव्हां में अख़लाक कोन आहे त पोइ उहे डिग्रीज़ तव्हां जूं के काराइतियूं कोन आहिनि, के कम जूं कोन आहिनि। त ॿ ॻाल्हियूं इहे मां सम्झां थी ज़िंदगी लाइ ॾाढी ज़रूरी हूंदियूं आहिनि। त तव्हां जेकॾहिं तव्हांखे इथिक्स नॉर्म्स जी ख़बर आहे, बेसिक एटिकेट्स जी ख़बर आहे, तव्हांजी तालीम में अव्हांजी तरबियत कयल आहे, त सॼी ज़िंदगी कमु ईंदी आहे। हिन सां थींदो ई आहे त तव्हां मुआशिरे में ॾाढो सुठे तरीक़े सां पंहिंजो रोल हिकिड़ो प्ले करे सघंदा आहियो ऐं तव्हांजी ज़ात ॿियनि जे लाइ इंस्पिरेशन ज़रूरु बणिजंदी आहे। हाणे इहे मां सम्झां थी त हिकिड़ियूं उहे ॻाल्हियूं आहिनि जेके हर को माण्हू सम्झी सघे थो ऐं इहे ॻाल्हियूं पाण सभिनीनि खे सम्झण बि खपनि। खोड़ सारा कमकार ऐं उन कमकार मां वरी हिकिड़ी पंहिंजी जेका सेम रूटीन हलंदी आहे उनखे कंटिन्यू करण बि ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सेम उन स्केजुअल खे कंटिन्यू करणु छो ॾुखियो हूंदो आहे, छो साॻियूं शयूं हूंदियूं आहिनि ऐं इंसानी दिमाग़ आहे। ऐं इहा ॻाल्हि मां नथी कयां, साइकोलॉजी इहा ॻाल्हि करे थी त साॻी शइ जेका तव्हांजी ज़िंदगी में रिपीट थींदी आहे उहा तव्हांखे किथे न किथे डिप्रेस कंदी आहे, किथे न किथे तव्हांखे टेंशन में विझंदी आहे। त उनजे लाइ बि म्यूज़िक ॾाढो ज़बरदस्तु आहे। म्यूज़िक सां तव्हां पंहिंजी पाण थेरेपी करे सघो था। थोरो मख़सूसु वक़्तु कढो, सुकून सां म्यूज़िक ॿुधो या उहो कमु करियो जेको जंहिंमें तव्हांखे सुकून मिले थो। ऐं हूअं बि चयो वियो आहे न त पंहिंजी अव्हांजी जेका ज़ात आहे उनजे लाइ ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त तव्हां पंहिंजे पाण खे मुतमइन रखो। ॿी ॻाल्हि त असां जिथे जिथे बि पंहिंजो रोल प्ले करे रहिया हूंदा आहियूं, जिथे जिथे बि असां सचाई सां कमु करे रहिया हूंदा आहियूं, समवेयर एंड सम हाउ असांखे इहो महसूसु थींदो आहे त असांजी शायदि कम जो क़दुरु न आहे। पर लॉस उन्हनि खे आहे जिथे तव्हां पंहिंजूं उहे तव्हां पंहिंजे ट्रू उन इंटेक्ट सां या ईअं चवां त पंहिंजे उन फीलिंग्स खे खणी हलंदा आहियो जिथे तव्हांजो क़दुरु न थींदो आहे। त इहा बि तव्हांजे लाइ हिकिड़ी पॉज़िटिव पॉइंट आहे त तव्हां मुतमइन थी वञो। उहे माण्हू जेके तव्हांजे कम जो क़दुरु नथा कनि, लॉस उन्हनि जो आहे। ऐं एज़ पर प्रोग्राम स्केजुअल असांजो हिकिड़ो सेटअप आहे त असां करंट अफेयर जे तरफ़ हलंदा आहियूं। त अॼु जेके लीडिंग न्यूज़ आहिनि उहे नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदसि। असां ॾिसंदा आहियूं क्रिकेट जे मैदान में, पोइ हाणे उहा क्रिकेट जे मैदान में कामयाबी मिले थी या नथी मिले, दैट्स एन अदर थिंग। उहा हिकिड़ी गेम आहे ऐं खटणु या हाराइणु इहो गेम जो हिकिड़ो हिसो आहे। चयो वञे थो त वुमेन क्रिकेट जेका आहे उन में सुठियूं ख़बरूं असांखे कॾहिं मिलंदियूं। हाणे इहो कंहिं चयो आहे, तजज़िया निगाह जॾहिं तजज़ियो कंदा आहिनि त वुमेन क्रिकेट टीम ते उन्हनि जी इहा राय आहे त उतां खां असांखे सुठी ख़बर कॾहिं मिलंदी। इसराइल ऐं यूक्रेन जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, तव्हांखे ख़बर आहे त दुनिया में
आलमी जंगियूं सदियुनि खां हली रहियूं आहिनि। इसराइल ऐं यूक्रेन जे लाइ अरब डॉलर जी अमेरिकी इमदाद मंज़ूर थी चुकी आहे, जेका मां सम्झां थी सुठी साइन कोन आहे। हुन खां अलावा अमेरिका इसराइल खे असलियो ॾियणु बंदि करे इहो चयो वञे पियो तजिज़िया निगारनि जो त अमेरिका सपोर्ट करे रहियो आहे इसराइल खे। कारोबारी शख़्सियतुनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म बानी PTI सां हथ मिलाइनि। छो चयो वियो आहे त जीअं असांजा लाॻापा सुठा थी सघनि। हुन खां अलावा ॿी साइड जेकॾहिं ॾिसे त शहबाज़ शरीफ़ पाण चयो आहे त एक्सपोर्ट खे असांखे बीणो करिणो आहे। जिते एक्सपोर्ट खे बीणो कयो वेंदो त यकीनन उन कंट्री में असां तरक़ी जी उन मंज़िल खे ॾिसी सघूं था, छाकाणि त इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट ते ई मुल्क हलंदा आहिनि। हामिद रज़ा खे चेयरमैन PAS मंज़ूर करण जो नाज़रीन फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त ईरानी सदर जो दौरो रहियो पाकिस्तान में, त पाकिस्तान में दौरो करण खां पोइ तिजारती जेके कम आहिनि उन्हनि ते अमल दरामद कयो वेंदो, इहे लीडिंग न्यूज़ अचनि पियूं। ऐं हथियार रखण ते दाइमी पाबंदी जो मुतालबो कयो वियो आहे। हथियार रखणु, काफ़ी माण्हू शौक़ सां हथियार रखंदा आहिनि ऐं यकीनन हथियार रखण जे लाइ लाइसेंस जी ज़रूरत हूंदी आहे। उन लाइसेंस जो हिकिड़ो प्रोसेस आहे जेको विच में तमामु ॾुखियो प्रोसेस थी वियो, पर हींअर दाइमी पाबंदी आहे। ऐं उन खां अलावा ड्राइविंग, सुबुह सुबुह जो जेका ड्राइविंग कई वञे थी, असां वटि हूअं जेको आहे न हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो मैप ऐं हिकिड़े स्केड्यूल सां कमु कोन थींदो आहे। उहे ड्राइवर हज़रात जेके पूरी पूरी राति ड्राइविंग करे रहिया हूंदा आहिनि, त ॿियनि कंट्रीज़ में नाज़रीन ईअं हूंदो आहे त जिते लॉन्ग ड्राइविंग हूंदी आहे, वॾी ड्राइविंग हूंदी आहे, त विच विच में ज़रूरु उन्हनि खे हिकिड़ो गैप ॾिनो वेंदो आहे, उन्हनि जो हिकिड़ो प्रॉपर स्केड्यूल हूंदो आहे ऐं उन्हनि जी बाक़ाइदा सुठे तरीक़े सां काउंसलिंग कई वेंदी आहे ड्राइवर्स जी। असां वटि आए ॾींहं असांखे ख़बर पवंदी आहे त को न को हादसो थियो आहे। मां जामशोर जी ॻाल्हि करणु चाहींदसि। कोटरी रोड साइड हिकिड़ो ॾाढो ख़तरनाक हादसो थियो जंहिंमें फ़ौतगी बि थी वई। उहो ट्रक ऐं कार जो हादसो हुयो। हाणे तव्हां उतां जेकॾहिं तव्हांजो गुज़र सफ़र थींदो त तव्हांखे ख़बर पवंदी त उहो उन रोड जी अहिड़ी का कंडीशन कोन्हे का जो तव्हां खे फील थिए त इते बि एॾो वॾो हादसो थी सघे थो। चवण जो मुंहिंजो जेको मक़सदु आहे त असां वटि उहे रूट्स जेके असां सम्झूं था सेफ आहिनि, उन्हनि ते बि एतिरा हादसा थियनि था जो सुबुह जे टाइम ते जॾहिं तव्हां निकिरो था त तव्हांजे अंदरि में हिकिड़ो डपु थिए थो, सेफली असां भला किथे पहुचंदासीं या न पहुचंदासीं। वेल, इहे ख़ैर इहे वॾियूं ॻाल्हियूं आहिनि, पर सुबुह जे टाइम ते जेके बि तव्हां पंहिंजे स्केड्यूल सां ॿाहिरि निकिरो था, टाइमली प्रॉपर तरीक़े सां जॾहिं तव्हां निकिरो था, त ड्राइविंग जेके हज़रात करे रहिया हूंदा आहिनि या ख़वातीन जेके ड्राइविंग करे रहियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जे लाइ ख़ासि तजवीज़ इहा आहे त नॉर्मली हिकिड़ो कूल माइंड सां तव्हां ड्राइविंग कयो। ऐं जेकॾहिं असां स्लो ड्राइविंग करियूं था त हिन में को बि ख़तरो कोन आहे। बाक़ी तव्हांखे ख़बर आहे त असां वटि जेके हाईवेज़ आहिनि उन्हनि जी छा कंडीशन आहे, ऐं हिकिड़ी हाई व्हीकल हूंदी आहे जेका पूरो जो पूरो रोड बंदि करे वेठी हूंदी आहे। उनजे करे यकीनन पाण सभिनी खे तमामु घणो मसइलो थींदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त लॉ एंड ऑर्डर ते असांजे कंट्री में एतिरो को ख़ासि तवजो ऐं असांजे कंट्री में एतिरो ख़ासि कमु कोन कयो वेंदो आहे। नाज़रीन, उन खां अलावा मां आर्टिकल्स जी ॻाल्हि करणु चाहींदमि। उहे आर्टिकल्स जेके रोज़ जी बुनियाद ते न्यूज़ पेपर्स में छपजनि था, पब्लिश थियनि था। कुझु न्यूज़ पेपर्स अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे पे कनि थियूं ऐं तव्हांखे प्रॉपरली उहा गाइडलाइन उन माण्हू खां वठिणी पवंदी जेके माण्हू रोज़ जी बुनियाद ते आर्टिकल्स पब्लिश कराइनि था न्यूज़ पेपर्स में। तव्हां यंगस्टर आहियो, तव्हां लिखणु चाहियो था ऐं तव्हां चाहियो था त तव्हां जेको लिखी रहिया आहियो या जेको आर्टिकल तव्हांजो पब्लिश थिए थो उनजो बेनिफिट तव्हांखे मिले, तव्हांखे उहे न्यूज़ पेपर सिलेक्ट करणियूं पवंदियूं जेके तव्हांखे उहो पे बैक बि कनि, तव्हांखे कुझु ॾियनि बि। उनखां अलावा मां स्मार्ट लर्निंग जी ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदसि। जिते स्मार्ट लर्निंग जी पाण ॻाल्हि कयूं था, कल्ह बि मूं थोरी एड करण जी कोशिशि कई हुई। जेका असां वटि मोबाइल फ़ोन आहे, इन ते पाण जेका बि स्टडी कंदा आहियूं इनखे स्मार्ट लर्निंग चयो वञे थो। वॾा वॾा किताब खोले पढ़ण खां असां हाणे स्मार्ट लर्निंग ते अची विया आहियूं। इट्स मच मोर बेटर, सुठी ॻाल्हि आहे, पर टाइम जी जेको पाण टाइम खे कंज़्यूम करणु चाहींदा आहियूं उनजे लाइ बि इहा तमामु बहितर आहे त तव्हां स्मार्ट लर्निंग ते अचो ऐं सुठे तरीक़े सां पंहिंजी स्टडी करियो। नाज़रीन, उनखां अलावा खोड़ सारियूं ॻाल्हियूं यकीनन असां कंदासीं। हिन अङण ते आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदसि। जीअं त मूं शुरू में ॻाल्हि कई त सुघड़ ऐं सुघड़नि जी कचहरी, त अॼु असांजे प्रोग्राम में सुघड़ मौजूदु आहिनि। फ़क़ीर अली लंजवाणी साहिबु असां सां मौजूदु आहिनि ऐं अली नवाज़ लंजवाणी साहिबु, ईअं चयो वेंदो आहे न, कंहिं शाइर चयो आहे त फ़क़ीरी में अमीरी आहे, त हिननि जी फ़क़ीरी में उहा अमीरी आहे। तव्हांखे भलीकार चऊं था दिलि जी गहराई सां। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह जी, माशाअल्लाह। ऐं पाण हुननि जी वाबस्तगी उमरकोट सां आहे, पर हिन वक़्तु नाज़रीन हू कराची शहर में रहनि था ऐं मां डिफरेंट स्क्रीन्स ते बि हिननि खे ॾिठो आहे। माशाअल्लाह सां जॾहिं बि संदनि खे ॿुधो आहे दिलि चवंदी आहे अञा बि हिननि खे ॿुधिजे। अॼु कही असांजे हिन अङण ते आया आहिनि, दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चवंदासीं।
मूंखे तव्हांखे ॾिसी चाचा साईं ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांखे ॿुधंदासीं ऐं सुघड़नि जी कचहरी असां नौजवाननि जे लाइ हिते वेहण मां सम्झां थी त असांजे लाइ एज़ाज़ आहे। उन खां अलावा नाज़रीन असांजे प्रोग्राम में अॼु ॾाढा सुठा सिंध जा रागी मौजूदु आहिनि। सचल मंगी साहिबु तव्हांखे अदा भली कार चऊं था ऐं संदन वाबस्तगी लाड़काणो ॾोकरी खां आहे ऐं उन खां पोइ संदन स्ट्रगल हिकिड़ो उहो कमु जेको पाण करणु चाहियूं पिए उन बाबति यकीननि संदन खां मां पुछंदसि। हिन वक़्तु संदन रिहाइश हैदराबाद में आहे, अॼु असांजे अंगण में मौजूदु आहिनि ऐं असांजे अंगण खे अॼु हिननि ख़ुशहाल बणायो आहे। ॾाढो ज़बरदस्तु असांजो प्रोग्राम थियणु वञण वारो आहे। तव्हांखे दिलि जी गहराई सां अदा मां भली कार चवां थी। ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? माशाल्लाह जी माशाल्लाह। पोइ तव्हां अदा पंहिंजी स्टोरी हाणे थोरी असां सां शेयर कजो। तव्हां लाड़काण ॾोकरी सां वाबस्तगी तव्हांजी आहे, उन खां पोइ हैदराबाद अचणु इहो सफ़र भला कीअं तइ कयो? असल में हूअं त दिली ख़्वाहिश हूंदी त हैदराबाद त हिकिड़ो मर्कज़ आहे असांजी मीडिया जे हवाले सां, त हूअं मौक़ो आमतौर माण्हू अचे थो पंहिंजो कमु करे वरी हली पियो वञे, शोज़ थींदा रहंदा, एल्बम थींदा रहंदा हुया। पोइ मुंहिंजो बाबा जेको आहे सीनियर डिस्पेंसर हुयो, रिटायर थियो त वरी उनखां पोइ ॼण मौक़ो मिलियो, कुझु पैसा हथनि में आया त जॻहि वरितीसीं हिते पंहिंजी। शौक़ु ॾियण जो जेको शौक़ु हुयो उहो हक़ीक़त में तब्दील थी वियो। माशाल्लाह जी माशाल्लाह। त तव्हां सां वधीक कचहरी कंदासीं हिन अंगण ते। सुबुह महिराण जो अंगण अवां जे लाइ आहे, असांजे तमामु नाज़रीन जे लाइ आहे। नाज़रीन उन खां अलावा हिकिड़ी सुठी ख़बर त मानी जेका आहे असां ॾिसूं पिया ॾींहों ॾींहुं जो जेको रेट आहे तमामु हाई थींदो वञे पियो। तंदूरी रोटी जेका आहे उहा 15 रुपया थी वई आहे ऐं नान जी क़ीमत 18 रुपया फिक्स थी आहे, पर अमल दरामद अञा कोन थियो आहे। राति मूं लेटर ॾिठो पिए त हैदराबाद जे लाइ जेको आहे सो रोटी जी क़ीमत 15 रुपया ऐं नान जी क़ीमत 18 रुपया आहे। हाणे ॾिसूं त इहो अमल कॾहिं थो थिए ऐं इहा सुठी ख़बर आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे विच में ॾाढा मूं तजिया ॿुधा पिए त छा हाणे असांजी हुकूमत असांजी रियासत ग़रीब माण्हू खां छा मानीअ जो हक़ बि खसे वठंदी, इहो बि हिकिड़ो वॾो बहस आहे। इन ते बि ज़रूरु कॾहिं कंहिं तजिया निगार सां असां प्रोग्राम कंदासीं। हिन वक़्तु असां वटि फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहिबु मौजूदु आहिनि। तव्हां खां लतीफ़ सरकार जा शुरू में कुझु बेत ॿुधणु चाहींदसि मां। हा, जीअं तव्हां ॻाल्हि कई मूंखे ॾाढी सुहिणी लॻी ॻाल्हि त असांजा रोड असांजा वरी हादसा था थियनि। किथे किथे त रोड सही बि हूंदा आहिनि, असांजी ग़फ़लत हूंदी आहे। पोइ असीं सुबुह जो उथंदा आहियूं या तयारी कंदा आहियूं त पोइ मिड़ी तकड़ में मुंहुं बि धोतो या सही ज़हनी तौरु तयारु न थियासीं, बसि पुॼणो आहे। पोइ अहिड़े हिसाब सां इन ग़फ़लत सां इहे अहिड़ा मसइला थियनि था, त उन लाइ छा चयो वेंदो आहे न कंहिं ॾाहे जो कोला त किथे न पहुचण खां देरि सां पहुचणु बहितर आहे। बहितर आहे त देरि आया दुरुस्त आया वारो ॻाल्हि आहे। त उन जे लाइ शहादत ते भिटाई सुर प्रभाती में चयो आहे। प्रभात सुबुह जो त पहिरीं अवां उथो, टाइम सां उथो, पोइ तयारी कयो, पोइ ज़हन ठाहियो, पोइ कम ते वञो, पोइ कहिड़ो बि अव्हांखे कमु करिणो आहे या ख़ुदा जी इबादत करणी आहे, पर सुबुह ख़ुदा जो नालो वठी उन खां पोइ पंहिंजे कमनि कारनि ते वेंदो त उन्हनि में बरकत आहे, उन्हनि में कमु आसान थी पवंदा। त उहा असां आगाज़ उन सां आगाज़ करियूं त असांजा सभु कमु असांजो रब पाक बि असांजी हिफ़ाज़त कंदो। बाक़ी असां शैतानी कमु वारो कमु तकड़ वारो कमु कंदासीं त उन में त छा साईं तो सुतो कीअं निंडूं करी, सुतो कीअं निंडूं करी रोई राति विहाए, सुबह साज़ संजाए पिया हूंदई पट में। जेके साज़ इहे आहिनि जेके तूं ख़्यालु थो करीं, उहे ख़्याल तुंहिंजा जेके उहे उते अधूरा रहिजी वेंदा। ऐं वरी चए थो त सिरांदी साज़ कयो। अला साईं हीउ साज़ हिन खे चयो आहे त हीअ त कोई अला साईं ज़बान ॾिनी आहे, साज़ दिमाग़ु ॾिनो आहे। इन सां सुठो कमु कर, सुठो इबादत कर ऐं सुठा ज़हन में सुठियूं ॻाल्हियूं आण। सुतो की सिरांदी साज़ करियो सुम्ही सारी राति, उहो जाजकाणी ज़ात ईअं न हुए अॻु। अॻे इहे माण्हू ईअं न हुआ जीअं बसि फ़िकर लाहे सुम्ही पवंदा हुआ या छा, उन्हनि खे फ़िकर हूंदो। अॻे जेका अॻे ज़माने में माण्हू ईअं न, हाणे असांखे उहो अॻे ईअं न हेर, अॻे ईअं न हेर इन दर संदी मङणे, जीअं डिघा करे पेर सॼियूं रातियूं सुम्ही, माना लापरवाह थियो सुतो पियो आहे। जनी सुख न आहे को, हाणे चए थो अचे जेकॾहिं जिन खे खुटको आहे ऐं फ़िकर आहे उहे माण्हू भला आहिनि। छा साईं थो चए, जनी सुख न आहे को चारण से चइजनि, उहे माना भला इंसान आहिनि, भली इंसानियत आहे। जनी सुख न आहे को चारण से चइजनि, रुञनि राह पुछनि मथनि कुल्हनि किनरा।
उथो अबो जा सपड़ जो सॾु थियो। सपड़ अलाह जो सॾु थींदो आहे सुबुह जो अज़ान ईंदी आहे त उथो पंहिंजे कमकार लाइ तयारी करियो, निमाज़ लाइ तयारी करियो। त शाह साईं चयो त उथो अबो जा सपड़ जो सॾु थियो, जीअं अवी किरत कट न सिखिया रहंदो पाणा राहो। अलाह साईं तव्हां ते पाणे महिरबानी कंदो। जीअं अवी किरत कट न सिखिया रहंदो पाणा राहो, मंगो मुंहुं मलाओ। अलाह साईं तो चयो मूंखां घुरो, मंगो मुंहुं मलाओ आऊं अवां जो आहियां। रब पाक सॾु करे चए थो त मूंखां घुरो, मूंडे वेझा थियो। ॾातार ॾुख कया। हाणे असां ख़ुदा जो भरवसो छॾे पोइ हेॾां होॾां भटकणु लॻंदा आहियूं, ॿिया रस्ता इस्तेमालु कंदा आहियूं। त उन ते शाह साईं थो चए त ॾातार ॾुख कया पाणा, ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो मंगणा मंगी को ॿिया, तॾहिं तो पिया विचा वेला ॾियणा। तॾहिं तूं वेला पियो काटी बुखनि ते वेठो आहीं जो तूं मूंखे विसारे छॾियो आहे। वरी चए थो त मंग तहीं खां मंगणा, मंगणा असीं सभु मंगण वारा आहियूं, घुरण वारा, असीं रब जे दर जा मंगणहार आहियूं। मंग तहीं खां मंगणा जो ॾियाणी थो ॾे, रोज़ उहो थो ॾे। मंग तहीं खां मंगणा जो ॾियाणी थो ॾे, कूड़ा दर दुनिया जा जाजक मंगी जे, उहो सुभाउ तुंहिं खे मोटी ॾींदा मुंहं में। उहा असांखा पैसा वरितासीं असांखे वापसि ॾे, पर रब जंहिंखे ॾे त उन खां वापसि नथो वठे। सुभाणे अल्लाह, सुभाणे ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं सभु साञा वारियूं ॻाल्हियूं, सभु उहे ॻाल्हियूं जेके दिलि वटि आहिनि, वधीक तव्हांखे ॿुधंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन नंढिड़ो ब्रेक आहे, तव्हां काॾे न वञो। अॼु फ़ोन कॉल जो मां ॾाढो इंतज़ारु तव्हांजो कंदमि। फ़ोन कॉल ज़रूरु तव्हां कजो। असांजे प्रोग्राम में नंढिड़ो ब्रेक आहे, ॾिसंदा रहो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। अॼु जो ॾींहुं मां सम्झां थी सन वासियुनि जे लाइ ऐं सिंध सां मुहबत कंदड़नि जे लाइ वॾो ॾींहुं आहे। साईं GM सैयद जी अॼु 29वीं वरसी आहे ऐं सन शहर में मशल बिरादरी जी रैली आहे ऐं साईं अमन मुहबत जी प्रचार कंदड़ हुया। इहो ज़ैन शाह साहिब जिन चयो आहे ऐं यकीनन पाण सभु मञूं था त साईं अमन ऐं मुहबत जी प्रचार कंदड़ सिंध जा सचा आशिक़ हुया। उनखां अलावा अॼु जे ॾींहं ते यकीनन सन शहर में तमामु घणियूं एक्टिविटीज़ हूंदियूं ऐं सिंध सां मुहबत कंदड़ बचो अॼु जे ॾींहुं सन शहर जी तरफ़ हुनजी मंज़िल हूंदी। अॼु ज़रूरु काफ़िला सन शहर तरफ़ वञी रहिया हूंदा। वधीक इन बाबति ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। असां वटि सचल मंगी साहिबु मौजूदु आहिनि, उन्हनि खां असां चाहींदासीं त हिकिड़ो गीत ॿुधूं। जी छा ॿुधाईंदव? ॾाढो सुठो शाइर आहे सिंध जो, उनजो कलाम आहे ज़बरदस्त। तुंहिंजो मूं सां मिलण ओ मिठी यादा, तुंहिंजो मूं सां मिलण ओ मिठी यादा, होरे होरे अचण सोलकी याद आ, होरे होरे अचण सोलकी याद आ, तुंहिंजो मूं सां मिलण ओ मिठी यादा, तुंहिंजो मूं सां मिलण ओ मिठी यादा, होरे होरे अचण सोलकी याद आ, होरे होरे अचण सोलकी याद आ, तुंहिंजो मूं सां मिलण, तुंहिंजो मूं सां मिलण। प्यार जी तात में तेज बरसात में, 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 दे हुई दे हुई तू भिगी
याद आ होरे अचण सोलकी याद आ होरे अचण सोलकी याद आ तुंहिंजो मूं सां मिलण तुंहिंजो मूं सां मिलण हिकु दफ़ो थी मिलण में वई देर हुई 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 तो मुकी हुई चिड़ी तो मुकी हुई चिड़ी साच थी याद आ होरे अचण सोलकी याद आ होरे अचण सोलकी याद आ तुंहिंजो मूं सां मिलण तुंहिंजो मूं सां मिलण हिकु दफ़ो थी मिलण में वई देर हुई 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 तो मुकी हुई चिड़ी तो मुकी हुई चिड़ी साच थी याद आ होरे अचण सोलकी याद आ होरे अचण सोलकी याद आ तुंहिंजो मूं सां मिलण तुंहिंजो मूं सां मिलण ओ मिठी याद आ होरे अचण सोलकी याद आ होरे अचण सोलकी याद आ तुंहिंजो मूं सां मिलण तुंहिंजो मूं सां मिलण वाह ज़बरदस्त तमामु बहितरीन माशाअल्लाह सादा नौजवान रागी आहिनि ऐं आवाज़ अवां सभिनी ॿुधो ॾाढो ज़बरदस्त ख़ूबसूरत सुंदर आवाज़ आहे शाइरी जी सिलेक्शन ॾाढी साफ़ सुथरी ख़ूबसूरत शाइरी तव्हां शाइर जो नालो घणायो छा नालो जी हबीब रहमान साहब जन जी ॾाढी ख़ूबसूरत शाइरी अच्छा अदा भला ही ॻाइण जो शौक़ु कीअं पैदा थियो थोरो ॿुधाइजो असांखे नंढपण खां स्कूलनि में मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा रहंदा मां शायदि 5 सालनि जो हुउसि त असांजे ॻोठ में हिकिड़ो तमामु सुठो प्रोग्राम थियो हुयो रोशन तारा जे नाले सां असांजी नामवर हिकिड़ी शख़्सियत आहे सोशल वर्कर आहे साईं इमामदीन सारियो उन्हनि हिकिड़ो प्रोग्राम करायो त जेके तरह जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि में हिकिड़ो उत्साह पैदा करण लाइ उन्हनि हिकिड़ो प्रोग्राम कयो त उन में मुख़्तलिफ़ शोभा उन्हनि रखिया शाइरी पढ़णु ॻाइणु उन 5 सालनि जो शायदि उन में ॻायमि मां अच्छा ॾाढी उतां ॾाढी सुठी मोट मिली नंढिड़ो ॿार ऐं जेको आहे ॾाढो दिलि मुंहिंजी वधी वई त मां ॾाढो पाण मञाइण जी कोशिशि कई ज़बरदस्त अच्छा इहा ई उमिरि हूंदी आहे न जिते तव्हांखे जंहिं बि तव्हांजी फील्ड में शौक़ु आहे उते मौक़ो मिले थो वरी उते पज़ीराई मिले थी पज़ीराई त ख़ैर बाद जी ॻाल्हि आहे उते दाद मिले थो मोट सुठी मिले थी त हिकिड़ो कॉन्फिडेंस अचे थो हिनखे कंटिन्यू करणु पंहिंजे उस्ताद जो ज़रूरु नालो ॻणाइजो कंहिंखां सिखिया मां वरिती शुरूअ में उस्ताद मुंहिंजा आहिनि तक़रीबन 3-4 आहिनि शुरूआत में मां उस्ताद इंसाफ़ अली बुट आहे उन्हनि खां मां शुरूआत में सिखिया वरिती ऐं बाद वारनि जो बि ज़िक्र करे छॾियां हा हा बिल्कुलु उस्ताद ख़ादिम हुसैन सखीराणी ऐं उस्ताद राशिद हैदरी हा तमामु वॾो नालो आहे सिंधियो उन्हनि खां हा बिल्कुलु बिल्कुलु मेहरान टेलीविज़न जो इहे बि हिसो ई आहिनि ऐं तमामु सुठा नाला राग जी दुनिया में असां अॻियां वधूं था फ़कीर अली नवाज़ लंजवाणी साहिबु असां सां मौजूदु आहिनि चाचा साईं हाणे भला छा ॿुधाईंदव असांखे असां थोरी
शाइर हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदासीं जेको जी, जी। सिंध में नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु आहे त राति जो चोर ॾींहं जो भाॻिया हा हा फ़ैसिले ते वियासीं त माण्हू साॻिया। वाह 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 जी तव्हां अचण सां ॻाल्हि कई त तव्हां सुघड़ ॿुधंदा घटि छो आहियो हा त सुघड़ा बि तक़रीबन कुराड़ा हूंदा आहिनि। इहो मुंहिंजो सवाल बि आहे त तव्हां भला सुघड़ असांखे वॾी उमिरि जा ई छो नज़र ईंदा आहिनि? हा छो त हू जेका आहे मक़बूलियत जेका आहे हुननि खे वञी देरि सां मिलंदी आहे। हा उनमें जेको आहे उनखे सम्झणु सिखणु ऐं उनखे टेम ॾियणु उन लाइ थोरो देरि सां मिलंदी आहे। पोइ उन में जॾहिं कुराड़प में पोइ नज़र बि घटिजी वेंदी आहे, कन बि ॿुधणु कमज़ोर थी वेंदा आहिनि, पोइ टंगूं बि लुॾंदियूं आहिनि, हथ बि ॾकंदा आहिनि, उहे मसइला थींदा आहिनि। उन लाइ शाइर अर्ज़ु आहे त सुण त तोखे सुणायां ही हाल संदो हीणनि, ही पहाको चवां थो पाण ते सभई सम्झनि, पीरी थी ज़हीरी साथ ॾिनो सूरनि, जवानी वई हिन जान मां ॿियो असरु छॾियो उबज़नि, मथे खां बि मोकिलायो वारनि वेचारनि, अॻे पुकारूं ॿुधंदोसि परे खां हाणे कहर कयो आहे कननि, अॻे नाज़ हो हिन नूर ते हाणे आजिज़ कयो आहे अखिड़ियुनि, कारायनि बि कमु छॾे ॾिना मुंहिंजा ॾाढा हथ ॾकनि, मानी खाईंदे मूंखां गिरां गोॾनि ते किरनि, जे चांहि आणियां थो चपनि ते साब किरियो पए कपिड़नि, पोइ उते वेठल माण्हू मूतां खोड़ था खिलनि, घणो सूर संदनि में ॿी बीमारी आहे बदन, पेर न खुपनि पट ते तथा थाबनि में थिड़नि, अदा मूं लठ कयां लाचार खां ॿिया ख़ुशी मां खणनि, असल न वणूं औलाद खे जेके वेझो न वेहनि, जे ॻाल्हाईंदे कंहिं कचारी में त चरियो था चवनि, पोइ बि दुआऊं था घुरूं दादनि चए शल ख़ैर सां हुजनि, उहो साईं असां सभियनि तूं पार लॻाइजे पाण धणी। ते इहा कमाल ॾाढो ख़ूबसूरत लिखियल आहे। कमाल वाकई में हक़ीक़त आहे, इंसान जॾहिं जवान आहे त सम्झंदो आहे सभु कुझु आऊं आहियां। ऐं पोइ जी जी हिकिड़ो शाइर जेकॾहिं इजाज़त हुजे उर्दू जो तो तू अपने लिए खूबियां ढूंढ, तू सुठो कमु ते पंहिंजो ज़हन लॻाए छॾे, तूं सुठे कमनि जे पुठियां लॻ, दुनिया तो ते खिले कुझु बि करे छा बि करे, छो त अॼु जेको बि कामयाबु थींदो आहे अक्सर करे उन ते माण्हू तनक़ीद बि कंदा आहिनि, सड़ंदा बि आहिनि। तो ही शाइर उन उनवान जो आहे त जीअं हिकिड़ो मैसेज बि आहे नौजवाननि लाइ जा पंहिंजे सिंधवासी, बुराइयां गिनवाने के लिए लोग हैं ना। हा त तू अपने लिए खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग हैं ना, अगर रखना है तो एक कदम आगे रख, अगर रखना है तो एक कदम आगे रख, वो पीछे खींचने के लिए लोग हैं ना, सपने देखने हैं तो ऊंचा देख, सपने देखने हैं तो ऊंचा देख, नीचा दिखाने के लिए लोग हैं ना, तू अपने अंदर जुनून की चुंगारी भड़का, तू अपने अंदर जुनून की चुंगारी भड़का, वो जलने के लिए लोग हैं ना, प्यार करना है तो खुद से कर, प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग हैं ना, तू कुछ करके दिखा दुनिया को, तू कुछ करके दिखा दुनिया को, वो तालियां बजाने के लिए लोग हैं ना। वाह 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 कमाल कमाल, ॾाढी ख़ूबसूरत शाइरी आहे। ऐं चाचा साईं इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त जॾहिं इंसानु जवान हूंदो आहे त सम्झंदो आहे त सभु कुझु मां आहियां, दुनिया मुंहिंजे लाइ आहे, हर ताक़त मुंहिंजे लाइ आहे, पर असां जॾहिं पंहिंजे वालिदीन खे ई ॾिसूं था त पोइ इहो अहसासु पैदा थिए थो त जवानी घटि वक़्त जे लाइ आहे, वार चांदी कई उमिरि एॾी ठगी, इहो मुंहिंजे ख़्याल में शेख अयाज़ लिखियो आहे। शेख अयाज़ इन तरह जी शाइरी कई आहे, ॾाढी ख़ूबसूरत इहा बि शाइरी आहे। ऐं लिमिटेड हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे त इंसानु पंहिंजी उन जवानी खे सुठनि कमनि में सोलनि कमनि में जॾहिं गुज़ारे थो त यकीननि पोइ मंज़िल उन इंसान जे लाइ ज़रूरु आहे। उन खां अलावा नाज़रीन वक़्तु साही जो थी वियो आहे, ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। वेलकम बैक सभिनी नाज़रीन, सभिनीनि खे मां ॿीहर भलीकार चवां थी, वेलकम चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं चांहि बि अची चुकी आहे, सुबुह जो वक़्तु आहे, यकीननि तव्हां बि
पंहिंजी मॉर्निंग खे इंजॉय करे रहिया हूंदव। असां वटि ॾाढा ज़बरदस्त गेस्ट अॼु मौजूदु आहिनि। फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहिबु मौजूदु आहिनि ऐं हुन खां अलावा असां वटि ॾाढा सुठा सिंध जा रागी मौजूदु आहिनि। सचल मंगी साहिबु उन्हनि खां बि राग ॿुधूं पिया ऐं फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहिब खां कुझु ॿुधंदासीं। तव्हां छा ॿुधाईंदव असांखे वधीक? हा बिल्कुलु, असां हिकिड़ो सलूक जीअं सुठो इख़लाक़ उहो शहर आहे सराइकीअ में तव्हांखे ॿुधाईंदासीं। सुहिणे अख़लाक ते? हा जी। सलूक सुणाइजे के सालक को, सलूक सुणाइजे के सालक को, जो सुणण वाला सुल्तान होवे। वाह वाह। रिहान करिजे रूह वाली, जिथा मान भरिया मेहमान होवे। वाह। वल वल वञी जे अंगण उई ते, जिथा मर्द तेॾा मान होवे। बेअकुल नाल बात न करिजे, तोड़े देखण दा इंसान होवे। अलावण वाले नाल अलाइजे, जेको अलावण दा अरकान होवे। शौक़ जंहिंता शरीयत ते कोनी, तोड़े काज़ी पढ़दा कुरान होवे। बिल्कुल बिल्कुल। शादी करिजे शौक़ ऊंचू, हथ विच सब सामान होवे। बेज़ोरा क्या जोर लैसी, पिड़ विच को पहलवान होवे। वाह वाह। सिर भी डिवीजे सोभ खातर, जिथा मोहब्बत वाला मैदान होवे। बेशक बेशक। आखे फ़कीर अल्लाह ॾिता लिगारी, वो कूड़े नाल कहिड़ी यारी। तोड़े 100 दफ़ा कुर्बान थिए, तोड़े 100 दफ़ा कुर्बान थिए। शाइर ॿियो अर्ज़ु कंदासीं त थोरो वॾो माण्हू न चाहींदो आहे त ही ग़रीब बि पढ़नि। उन लाइ शाइर अर्ज़ु आहे त कलम जनी जे हथ में सेजे करम कनि। बेशक। कलम जनी जे हथ में सेजे करम कनि, त अंग मेटे अॻियां वारे ॿिया लिखनि। वो महंदा महबूबनि पुछण पाहत नाहे का। त ही वॾेरा चवनि था हारी हुजनि हड़, ही वॾेरा चवनि था हारी हुजनि हड़। बिल्कुलु ईअं ई आहे। धाड़ेल चोर ऐं ॾुहारी हुजनि हड़, जेलनि में पवंदा पोइ कंधार थींदा। कटे जेल वरी अची कमदार थींदा, कमदार जा ॿार वरी धनार थींदा। भोतार सॼो ॾींहुं इहो ई सोचनि था, सिधा सवा पेरा पंहिंजनि ॾे वञनि था। धारनि ते ॾोह ॾिजे यार कहिड़ो, पोइ पंहिंजनि असांखे मरायो। कलम किताब जहिड़ो को हथियार न आहे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बिहारियो। ही जाली मुर्शद बि चवनि था मुरीद हुजनि हड़, ही जाली मुर्शद बि चवनि था मुरीद हुजनि हड़। ॾन ॾियनि असांखे विझनि ॾाॾे ते पढ़, अबोज अक़ीदनि में ईअं फसाइनि था। 6 महीने छेलो या गाबो बसाइनि था, पिटे पीर पाड़ू कढे न असांजूं। भव खां मुरीद कई बासूं बासनि था, सिधा सवा पेरा पंहिंजनि ॾे वञनि था। धारियुनि ते ॾोह ॾिजे यार कहिड़ो, पंहिंजनि असांखे मरायो। कलम किताब जहिड़ो को हथियार न आहे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बिहारियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि अहिड़े ठग लाइ चयो आहे त सामी चाही सुख तलबी, अलाह वारो हुजी ऐं ॿिया मूंखे खाराइनि, इहो नथो थी सघे। शाह साईं थो चए त सामी चाही सुख तलबी, तसिया ॾीन तन, वो माण्हुनि खां मेह कयो, पिनी अटा ऐं अन्न, वो कापड़ी तो कन के चिराया चिशन लाइ। इहो सिर्फ़ु जेको तो ढंग कयो आहे, इहो माण्हू फुरण लाइ कयो अथई। बिल्कुलु बिल्कुलु। ख़ूबसूरत ख़ूबसूरत, तमामु बहितरीनु। ऐं अॼु जे दौर जी आकासी आहे ऐं अॼु जे दौर में ईअं थिए पियो, सदियुनि खां बल्कि सिंध में त ईअं थिए पियो, पाण ॾिसंदा अचूं पिया। ऐं तव्हां जहिड़ा ॾाही आहिनि, तव्हां जहिड़ा सुघड़ी आहिनि, जेके अॼु जी न जेका हक़ीक़त आहे हुनजी अकासी कनि था, हुन ते ॻाल्हाइनि था, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं मूं हिकिड़ी ॻाल्हि कई, अच्छा असां वटि लाइव कॉलर आहिनि, हुननि खे पहिरीं असां शामिलु कंदासीं, पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम सलाम जी। ऐं कासां सुमर पिया ॻाल्हायां, हैदराबाद। जी जी, तव्हांखे मां भली कार चवां थी, कीअं आहियो, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो अमां? जी अल्हम्दुलिल्लाह जी। तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहिया जी, ॾाढो बहितरीनु प्रोग्राम, सुबुह मेहरान तव्हांजो प्रोग्राम। अदा तव्हांजी महिरबानी। जी जी, प्रोग्राम रोज़ जी बुनियाद ते तव्हां ॾिसंदा आहियो या अॼु ॾिठो आहे? अदा सचल मंगी ऐं रसूगढ़ ॾाढो बहितरीनु, सचल मंगी ॾाढो बहितरीनु ॻाइणो आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। छा ॿुधणु चाहींदा उन्हनि खां? अदा सचल मंगी खां हाणे को नओं गानो ॿुधणु चाहींदासीं, जे अर्ज़ु हुजे त
जी जी बिल्कुलु बिल्कुलु ॿुधाईंदासीं ऐं अदा तव्हांखे ॿुधनि पिया ॻाल्हाइणु चाहींदा उन्हनि सां? जी अस्सलाम वालेकुम। हेलो काशान कीअं आहियो? ठीकु आहियो पुट? हेलो। ओके ओके तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिल थियो ॾाढो सुठो लॻो तव्हांजो आवाज़ु शायदि कोन पियो वञे तव्हांखां कुझु नओं गीत ॿुधणु चाहिनि पिया पोइ हाणे तव्हां भला छा ॿुधाईंदव? मुंहिंजी दिलि ते हिकिड़ो कलाम ठही आयो आहे जी जी मास्टर मंजूर साहब हुनखे गायो हो पीरल सोलंकी साहब जी शाइरी आहे उहो मां वाह वाह ॻायां पियो। वो चवंदा आहिनि न दिल से जो बात निकलती है असर रखती है पर नहीं ताकत परवाज मगर रखती है। जी जी बिल्कुलु जी बिस्मिल्लाह कयो। ओचितो चितो मूं खां विछड़ी वियो ओचितो चितो मूं खां विछड़ी वियो मुंहिंजो जीवन समूरो उजड़ी वियो मुंहिंजो जीवन समूरो उजड़ी वियो हाय उजड़ी वियो ओचितो चितो मूं खां विछड़ी वियो ओचितो चितो मूं खां विछड़ी वियो आ आ आ छो आ दिल बर परे दिल पैदा हूँ करे न रही का खुशी रोज रोयो मरे छो आ दिल बर परे दिल पैदा हूँ करे न रही का खुशी रोज रोयो मरे हाय रोयो मरे खून मुझे जिगर जो वही आवयो खून मुझे जिगर जो वही आवयो मुंहिंजो जीवन समूरो उजड़ी वियो मुंहिंजो जीवन समूरो उजड़ी वियो हाय उजड़ी वियो ओचितो चितो मूं खां विछड़ी वियो ओचितो चितो मूं खां विछड़ी वियो आ आ आ पूर पीरल पवन दर्द प्या था दुखन सोलंगी सुख नया पूर पीरल पवन दर्द प्या था दुखन सोलंगी सुख नया सूर प्या था सुझन सूर प्या था सुझन दर्द मूंखे ॾही आहे सुखेड़ी वियो मुंहिंजो जीवन समूरो उजड़ी वियो मुंहिंजो जीवन समूरो उजड़ी वियो हाय उजड़ी वियो ओचितो चितो मूं खां विछड़ी वियो ओचितो चितो मूं खां विछड़ी वियो मुंहिंजो जीवन समूरो उजड़ी वियो मुंहिंजो जीवन समूरो उजड़ी वियो हाय उजड़ी वियो ओचितो चितो मूं खां विछड़ी वियो ओचितो चितो मूं खां विछड़ी वियो वाह जी वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत शायरी तव्हांजी शायरी जी सिलेक्शन मूंखे ॾाढी सुठी थी लॻे
ज़बरदस्त ज़बरदस्त। कीअं भला सिलेक्शन कीअं कंदा आहियो? बसि जेके दिलि खे वणंदा आहिनि गाना, सही सही कंहिं ॿिए जी पसंदि न ॻाईंदो आहियां। ज़बरदस्त, इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। न त उहो घणा सारा फ़नकार इहो चाहींदा आहिनि त ऑडियंस जी फरमाइश ते ॻायो वञे, पर पंहिंजी चॉइस ॾाढी ज़बरदस्त आहे तव्हांजी ख़ुदि। ऐं शाइरी हमेशह सिलेक्टेड जेका हूंदी आहे न, उहा ई हुजणु खपे हर माण्हू जी। कल्ह 2 लाइन्स 4 लाइन्स मूं हिन ई प्रोग्राम में ॿुधियूं, ॾाढियूं ख़ूबसूरत लाइन्स। ज़िंदगीअ सां मसइलो केॾो हुयो, तूं हुए त हौसलो केॾो हुयो। ज़िंदगीअ सां मसइलो केॾो हुयो, तूं हुए त हौसलो केॾो हुयो। नेण हा ख़ामोश चेहरो पुरसुकून, नेण हा ख़ामोश चेहरो पुरसुकून, दिलि अंदरि ज़िलज़िलो पर केॾो हुयो। सो हर शाइर जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी शाइरी, ऐं काका शाइरी त ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे, त वरी पोइ ॿीहर पढ़ण ते बि दिलि चवंदी आहे। नाज़रीन, असां मौजूदु आहे फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहिबु। तव्हां खां हाणे वधीक असां कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव वधीक मां? हा, असांजी दिलि चवे थी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहिब जा, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं भगत कबीर जा जेके बैत आहिनि, उहे हिकु रुख ते बैत हूंदा आहिनि, ॿिन्हिनि जो हिकु रुख हूंदो आहे। नाज़रीन खे उहो ॿुधायूं त हुननि ॻाल्हि ॿिन्हिनि। अच्छा, मां सम्झां थी त पोइ हीउ थोरो तवील थींदो, थोरो वॾो थींदो। पहिरीं असां न्यूज़ स्टूडियो में वञूं था, पहिरीं न्यूज़ ॿुधूं था, पोइ वरी अचूं था पाण ॿीहर शुरू कयूं था प्रोग्राम खे। जी जी, तव्हां इजाज़त ॾियो, असां अॻियां वधूं। जी नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधूं था, वरी जल्दी सां वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। कल्ह शाम जे वक़्तु कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मलीर ऐं उनजे आसपास जे इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका नाज़रीन महसूसु कया विया। ऐं मूं स्टार्टिंग में अव्हां सां कुझु ख़बरूं शेयर कयूं पे, त उन बाबति मूंखे ख़बर पई त कोटरी वेझो खीर खणी वेंदड़ सुज़ुकी खे ट्रक जो टक्कर इन ॿिन्हिनि जे दरमियान थियो आहे। 2 नौजवान फौत थिया आहिनि, 2 नौजवाननि जी फौतगी थी आहे। तमामु दुख जी ख़बर आहे। अलाह तबारक व तआला उन्हनि जे वालिदैन खे ऐं उन्हनि जे पोइवारनि खे सब्र अता फ़रमाए। ऐं प्लीज़ तव्हां सुबुह जे टाइम ते स्पेशली ऐं तकड़ में जेका ड्राइविंग थींदी आहे उनखां ज़रूरु गुरेज़ कंदा करियो। असां वटि ॾाढा ज़बरदस्त असांजा गेस्ट मौजूदु आहिनि सुबुह मेहरान जे नंगण ते, फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहिबु, जिन सां मां शुरू करणु चाहींदमि। जी, हाणे तव्हां ज़रूरु ॻाल्हि बि कईसीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बैतनि में भगत कबीर जे बैतनि में हिकु जहिड़ा ई आहे, पैगाम हिकिड़ो ई आहे। जी हा, जी हा। शाह साईं चए थो त वञी छो वणकार हित न ॻोल्ही होत खे, चए थो अलाह साईं तोसां गॾु आहे, तोसां तो मंझि आहे। ॿार हेॾां भटकी थो, पंहिंजा इस्लामी रस्ता छॾे थो ॾे, त पोइ तूं रस्ते खां लही थो वञे। उन लाइ शाह साईं सम्झाए थो त वञी छो वणकार हित न ॻोल्ही होत खे, लिखो कीम लतीफ़ चए ॿारो चो ॿे पार, थी सती बद संदरो पिरत पुनूसी पार, नाए नेण निहार त तो में देरो दोस्त जो, रब तो मंझि आहे। हाणे भगत कबीर बि अहिड़े ख़्याल थो करे त ढूंढो क्या बन में, बन जंगल बयाबान खे चवंदा आहिनि, त ढूंढो क्या बन में तन में ही है, ढूंढो क्या बन में तन में ही है, अरे नजरों से देख प्यारा ईश्वर तेरे साथ ही है, तेरे साथ ही है। ॿई हिकु जहिड़ा ई ॻाल्हि थी वई। वरी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बैत में चए थो मुनाफ़िक़ माण्हू आहे, उहो खणी केॾो बि नेकी जा कम करे पर हुनजी नेकी ज़ाया थी वेंदी। कंहिं शइ खे सुराख हुजे, पाणी वही वञे, उनजी नेकी जेका आहे अमल ज़ाया थी वेंदा हलिया। इहे आहिनि, भले उहो कुझु बि करे। उन लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चए थो त मुंहुं में मूसा जहिड़ो, अंदर में इब्लीस, अहिड़ो खाम खबीस कढी कोन छॾी। वरी शाह साईं थो चए त अंदर कारो कांव, ॿाहिरि ॿोली हंज जी, अहिड़ो ठलो ठाऊं वञी कोन भोरा करें। हिते तुंहिंजे में नेकी त आहे कोन, अमल तुंहिंजा टिकनि ई कोन था। ऐं वरी भगत कबीर थो चए त पापी लोग इस जगत में, पापी लोग इस जगत में हुए जैसे अंगार, बाहर बोले मीठा अंदर में है छार, केरी छार, माना उनजे अंदर में कुझु कोन्हे, अमल आहे ई कोन। वरी
कबीर थो चए त तन उजला मन मेला साधु नाम अनेक अरे तुमसे तो काला कवा अच्छा जो अंदर बाहर से एक। वाह वाह। ऐं वरी भगत कबीर तो चए त दुनिया बड़ी बावरी पत्थर पूजन जाए। आहा। दुनिया बड़ी बावरी पत्थर पूजन जाए घर की चक्की कोई न पूजे जिसका पीसा खाए। वरी भी कबीर तो चए त पत्थर पूजे हरी मिले पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड़ अरे इस पत्थर से तो चाकी भली चक्की इस पत्थर से तो चाकी भली जिसका पीसा खाए संसार। शाह अब्दुल लतीफ भिटाई अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई आहे त जंड पीअंदे जेॾियूं केॾो कीस कणनि के पीसजी पैमाल थिया ॿिया गुमराह मंझि घणनि साबित से रहनि जेके क़ाइमु रहिया कीर से जेके अलाह जे रस्ते ते रहिया उहे क़ाइमु रहिया। होॾां जेके चक्की जे विच में मकड़ी हूंदी आहे उन जे पासां जेके दाणा हूंदा आहिनि उहे पीसजण खां बची वेंदा आहिनि। इहे हिननि जो ख़्यालु आहे। ऐं हा हिकु ॿ शहर वरी अहिड़ा आहिनि उन्हनि जो बि इज़हार कयो उन्हनि बि ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। उते शहर थो चए त पत्ता यार दी यारी दा इंज लगदा पत्ता यार दी यारी दा इंज लगदा जदू यार नू यार दी खिच होवे इधरों मैं निकला उधरों ओ निकले मुलाकात गली दे विच होवे लगे तीर जुदाई दा सीने विच जख्म दो होवन ते दर्द एक होवे गुलाम फरीदा यारी दा मजा तद आंदा जदू लाशा दो होवन ते कबर एक होवे। ऐं वरी बि अहिड़ो शाइर ख़्यालु रखियो आहे त जे तंग होवी सॼी ज़ात कनू ॾे साफ़ ॾसा तॾहिं जान छुटे तेकू प्यार कितम तेॾा मुजरम हाँ ॾे सख़्त सज़ा तॾहिं जान छुटे रब तू मंगी दुआ ज़ाया नहीं थींदी मंग देख दुआ तॾहिं जान छुटे एवें मार न शाकर को किस्तां विच ओ यक मुश्त मुका तॾहिं जान छुटे। उर्दू शायर अलामा इकबाल चए थो तो गैरों ने अपना कहा और अपनों ने छोड़ दिया गैरों ने अपना कहा और अपनों ने छोड़ दिया जिसको दोस्त कहा उसने दिल तोड़ दिया जिससे प्यार किया उसने तन्हा छोड़ दिया हम टूटे हैं इतने बार कि हमने प्यार करना ही छोड़ दिया हम टूटे हैं इतनी बार कि हमने प्यार करना ही छोड़ दिया। वाह 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 कमाल कमाल। याद करण ऐं वरी इन फ्रीक्वेंसी सां हिकिड़ो ॿुधाइण हिकिड़ो रिदमेटिक वे में ॻाल्हाइण वॾो कमु आहे तमामु वॾो। तव्हां भला इहो कीअं यादि कंदा आहियो इहो एॾो माना हिकिड़ो चवंदा आहिनि न रिदम सां हिकिड़ो यादि करण इहो ॾाढो वॾो कमु आहे। चाचा कीअं था यादि कयो? हा बिल्कुलु हीउ ॾाढो सुठो सुवालु कयो। हीउ नाज़रीन खे ॿुधायूं त हीउ कंहिंजे वस में ॻाल्हि न आहे। शाह साईं ने ते वाज़े चयो आहे त इंसान इहो न चवे त मूं खां वॾी महिनत कई आहे चए तूं इहो सभु आऊं तो हुन खां करायां रब तूं कराए। जीअं शाह चयो त जॾो फिॾो ॾॾ पाण कोठाई मंगणो माना मूं हीउ सभु कुझु मूं कयो न करे अलाह तो नियत नेक हुजे उनखे पाण ख़ुदा भला चाचा माना शौक़ त ख़ुदि इंसान खे पैदा थिए थो न तव्हांखे कीअं शौक़ पैदा थियो? हा इहो शौक़ु जेको आहे हिन में सचाई आहे। हा बेशक सूफ़ियत में सचाई आहे बेशक त उन सचाई खे ॾिठोसीं त हिन खे पढ़िजे हिन खे सम्झिजे। त शाइर जेके बि आहिनि सूफ़ी शाइर आहिनि उनजा लफ़्ज़ अलॻि हूंदा आहिनि ॻाल्हि हिकिड़ी कंदा उन ते हू मुतफ़क़ आहिनि। सही ॾिस न असांजा इस्लामी तरीक़ा त अलॻि अलॻि था वाटूं ॿुधायूं पर हीअ सूफ़ियत जेका आहे हिकिड़ी वाट थो ॿुधाए। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु ठीकु। त हिकिड़ा ॿ ताने जेके ख़्यालु कयो ते ॿुधायां। चाचा साईं मां चाहींदसि त ज़रूरु ॿुधां पर असां अॻियां बि प्रोग्राम जे वधूं वरी तव्हांखे मौक़ो ॾींदासीं तव्हां खां भरपूर ॿुधंदासीं। असां वटि सचल भाउ बि मौजूदु आहिनि सचल मंगी साहिब जिन खां पुछंदासीं एतिरी चाचा साईं जी कचहरी साञा वारी तव्हांखे कीअं पई लॻे? मूंखे ॾाढी वणंदी आहे ॻाल्हि अक्सर सुघड़नि जी कचहरी वणंदी आहे न ॾाढी वणंदी आहे जी 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 बिल्कुलु ॻुझ जूं ॻाल्हियूं जेके आहिनि ऐं तव्हां भई पुछो साईं खां पुछो त कीअं यादि कंदा आहियो हा त मूं वटि हिकिड़ो सुठो जवाबु आहे।
हा हा प्लीज़ तव्हां मां बिल्कुलु ॿुधायो। ॿुधाइण पियो चाहियां त ही माना जेका बि शइ तव्हां बार बार कंदव उहा हाफ़्ज़े में शामिल थी वेंदी, सही सही यादि थी वेंदी हा, हा, बार बिल्कुलु ईअं बार, छो आहे। त हू माण्हू खे लॻंदो आहे त ही मां हितां पढ़ियो आहे, ही लफ़्ज़ यादि थी वेंदा आहिनि आमतौर कहिड़ी बि शइ कंदो, शाइरी कंदो, क़ुरान शरीफ़ पढ़ंदो, लतीफ़ साईं जा हाफ़िज़ बि आहिनि माशाअल्लाह, हाँ, ईअं त शाइरी आहे, हुननि जी ईअं त बार आहे। बार पढ़ंदा यादि थी वञनि। सही 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 क़ुरान पाक त आहे ई बार बार पढ़ण वारो कलाम, पर उन खां अलावा शाइरी ऐं स्टोरीज़, ॿियो त ओवरऑल थ्योरी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था बिल्कुलु दुरुस्त चयो त असां जेकॾहिं उनखे बार बार रिपीट कंदा आहियूं, असांजी उहा लर्निंग में हूंदी आहे त उहा यकीनन यादि थी वेंदी आहे। पर मूंखे लॻंदो आहे त शाइरी उन पोइट्री हैज़ अ पावर, उनखे हिकिड़ो पावर आहे इंसान में, उहो अची थो वञे त तव्हां जॾहिं पढ़ंदा आहियो न त उनजी रिदम सां तव्हांजी उहा थी वेंदी आहे, छो त उहो रिदम में हली रहियो हूंदो आहे, तव्हांखे यादि थी वेंदो आहे। गीत बि जीअं ॾिसो, शाइरी एॾी यादि न थींदी आहे, पर गीत जॾहिं ॿुधंदा आहियूं उहो यादि थी वेंदो आहे, त हुनमें म्यूज़िक हूंदो आहे, त इन जे करे तव्हां खां भला हाणे दिलि चाहे थी त ॿुधूं, छा ॿुधाईंदव? असांजे ई पासे जो शाइर आहे मरहूम गुलाम सरवर मंगी, उन्हनि जो कलाम आहे ऐं कंपोज़िशन कई आहे उस्ताद गुलाम असगर मंगड़ा। अच्छा अच्छा, ज़बरदस्त, सुठा लॻंदा आहिनि कलाम, जी फ्रेश कंपोज़िशन हूंदी आहिनि। हा हा बिल्कुलु ज़बरदस्त, ॿुधायो। दिल में आ तस्वीर तुंहिंजी, मुंहुं लिकाए छा कंदे, दिल में आ तस्वीर तुंहिंजी, मुंहुं लिकाए छा कंदे, मां त तुंहिंजी दिल में आहियां, मां त तुंहिंजी दिल में आहियां, हथ छॾाए छा कंदे, दिल में आ तस्वीर तुंहिंजी, मुंहुं लिकाए छा कंदे, दिल में आ तस्वीर तुंहिंजी, मुंहुं लिकाए छा कंदे, मां त तुंहिंजी दिल में आहियां, मां त तुंहिंजी दिल में आहियां, हथ छॾाए छा कंदे, दिल में आ तस्वीर तुंहिंजी, मुंहुं लिकाए छा कंदे, दिल में आ तस्वीर तुंहिंजी, मुंहुं लिकाए छा कंदे। तुंहिंजे मुंहिंजे प्यार जो चोबोल थी वियो जा बजा, तुंहिंजे मुंहिंजे प्यार जो चोबोल थी वियो जा बजा, चोबोल थी वियो जा बजा, काले हरे हंध वई हुली हिको तूं नटाए छा कंदे, मां त तुंहिंजी दिल में आहियां, मां त तुंहिंजी दिल में आहियां, हथ छॾाए छा कंदे, दिल में आ तस्वीर तुंहिंजी, मुंहुं लिकाए छा कंदे, दिल में आ तस्वीर तुंहिंजी, मुंहुं लिकाए छा कंदे। तीर नज़रुनि जा लॻा, घायल ॿई आहियूं थियल, तीर नज़रुनि जा लॻा, घायल ॿई आहियूं थियल, घायल ॿई आहियूं थियल, कोन छुटंदा फटई है, हीला हलाए छा कंदे, मां त तुंहिंजी दिल में आहियां, मां त तुंहिंजी दिल में आहियां, हथ छॾाए छा कंदे,
दिल में आ तस्वीर तुंहिंजी मुंहुं लिकाए छा कंदे दिल में आ तस्वीर तुंहिंजी मुंहुं लिकाए छा कंदे तू भी हिकु ऐं मां भी हिकु ऐं दिल भी हिक मूंखे ॾिनई तू भी हिकु ऐं मां भी हिकु ऐं दिल भी हिक मूंखे ॾिनई दिल भी हिक मूंखे ॾिनई ॿिए कंहिं सां बि न दिल सां दिल लगाए छा कंदे मां त तुंहिंजी दिल में आहियां मां त तुंहिंजी दिल में आहियां हथ छॾाए छा कंदे दिल में आ तस्वीर तुंहिंजी मुंहुं लिकाए छा कंदे दिल में आ तस्वीर तुंहिंजी मुंहुं लिकाए छा कंदे मां त तुंहिंजी दिल में आहियां मां त तुंहिंजी दिल में आहियां हथ छॾाए छा कंदे दिल में आ तस्वीर तुंहिंजी मुंहुं लिकाए छा कंदे दिल में आ तस्वीर तुंहिंजी वाह जी वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत कलाम ख़ूबसूरत आवाज़ असां वटि लाइव कॉलर आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अभी कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु तव्हांखे भली कार चऊं था पंहिंजो नालो ॿुधाइजो किथां खां ॻाल्हायो पिया अभी परवेज़ ॻाल्हायां थो जल्दी जी अदा परवेज़ तव्हांखे दिलि जी गहराई सां सुबुह महिराण जे अंगण में असां भली कार चऊं था अवां छा चवणु चाहींदव अभी ॾाढो प्रोग्राम तव्हांजो वणंदो आहे तमामु बहितर प्रोग्राम आहे तव्हांजी महिरबानी प्रोग्राम खे तव्हां पसंदि कयो था रोज़ जी बुनियाद ते प्रोग्राम अवां ॾिसंदा आहियो जी ॾाढो प्रोग्राम सुठो आहे असांखे वणंदो आहे ख़ासि करे तव्हांजो महिराण टीवी जो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं असां पाण बि हेॾे अचणु चाहियूं था ॻाइण जे हवाले सां जी जी अॼु असां वटि जेके रागी मौजूदु आहिनि सचल मंगी साहब मौजूदु आहिनि तव्हांखे ॿुधी रहिया आहिनि ऐं फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहब मौजूदु आहिनि जेके पाण सुघड़ आहिनि ॻाल्हाइणु चाहींदव असांजे महिमाननि सां बिस्मिल्लाह सचल मंगी खे ॾियो बिस्मिल्लाह जी जी अदा जी सचल मंगी सां ॻाल्हाईंदासीं अदी अस्सलाम वालेकुम अदा अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम साईं साईं वालेकुम सलाम कीअं आहियो साईं ठीकु आहियो अलाह जा एहसान था ख़ुशि आहियो बाबा करम करम अलाह जा एहसान सर ॿुधो पिया ॾिसो पिया प्रोग्राम ॾाढो प्रोग्राम भलो ॾिसूं था तॾहिं तव्हां ॾे कॉल कईसीं ॾाढो बहितरीनु प्रोग्राम आहे कुझु ॿुधणु चाहींदव तव्हां सचल भाउ खां कुझु ॿुधणु चाहींदव असां को सचल कोई सूफ़ियाणो कलाम ॿुधाए सचल जी जी ठीकु आहे तव्हांखे ज़रूरु सूफ़ियाणो कलाम ॿुधाईंदासीं हिन प्रोग्राम में तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था वरी जल्दी सां वापसि अचूं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ऐं सुबुह महिराण में असां यकीनन उन्हनि शख़्सियतुनि खे यादि कंदा आहियूं जिन शख़्सियतुनि जो तमामु वॾो कमु आहे असांजी हिन धरती जे लाइ ऐं हर ॾींहं ते इहो हिकिड़ो असांजो सेगमेंट हलंदो आहे जंहिंमें असां पंहिंजनि उन्हनि शख़्सियात खे यादि कंदा आहियूं जिन पंहिंजूं ख़िदमतूं तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां सर अंजाम ॾिनियूं आहिनि मूं यादि बि कयो आहे साईं GM सैयद साहिब जिन जी अॼु 29वीं वरसी आहे ऐं उन्हनि बाबति असां वधीक गुफ़्तगू करियूं था पर हींअर असां वटि लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे था शामिलु करियूं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम तव्हांखे भली कार चऊं था तव्हां किथां खां ॻाल्हायो पिया पंहिंजो तारुफ़ कराइजो मोहम्मद मिठल पहोड़ ज़िला जेकबाबाद तालका ठुल खां ॻाल्हायूं था जी तव्हांखे दिलि जी गहराई सां सुबुह महिराण जे हिन प्रोग्राम में भली कार चवंदासीं अव्हांखे प्रोग्राम कीअं पियो लॻे छा चवणु चाहींदव प्रोग्राम बाबति
महिरबानी महिरबानी कुर्ब लख तोरा प्रोग्राम असां अवांजो ॾिसूं पिया हिन वक़्तु बि असांजे अॻियां स्क्रीन ते प्रोग्राम हले पियो जी ऐं हुनमें जेको सुगड़ फ़कीर अली नवाज़ लांजवाणी वेठो आहे जी जी तव्हांखे ॿुधनि पिया असां वटि सुगड़ मौजूदु आहिनि तव्हांजो आवाज़ ॿुधनि पिया जी हा हा असांखे बिल्कुलु सुञाणींदा ऐं उहे असांजो तारुफ़ बकाया कराईंदा ही फनकार केरु आहे तो हाणे असां बि स्क्रीन ते ॾिसूं पिया जी जी सचल मंगी साहब आहिनि ऐं ॾाढा ख़ूबसूरत सिंध जा फनकार आहिनि आवाज़ ॾाढो सुठो अथनि तव्हां ॿुधो हूंदो तव्हांखे कीअं लॻो हिननि जो आवाज़ जी जी थी सघे थो पाण बि असां ॻाइण वॼाइण जो शौक़ु रखंदा आहियूं अच्छा ज़बरदस्त ज़बरदस्त असां बि प्रोग्राम पंहिंजो कया आहिनि धरती ते आवाज़ ते महिरान ते कोन अची सघियाऊं तव्हांखे दावत असां ॾींदासीं हिन सुबुह महिरान जंगण जी बि ऐं असां वटि कंट्रोल रूम में पोयां असांजा वेठल आहिनि साथी उहे ज़रूरु तव्हांखे नोटिस कंदा हूंदा तॾहिं तव्हांखे हिन अंगण ते ज़रूरु असां घुराईंदासीं वधीक छा चवणु चाहींदव जी प्रोग्राम माशाअल्लाह चवण इहो चाहींदासीं त ॾाढो मज़ो ईंदो आहे महिरान टीवी ते जेके बि प्रोग्राम हलनि पिया माशाअल्लाह ज़बरदस्त आहिनि ऐं असां वॾे शौक़ सां ॾिसंदा आहियूं महिरबानी महिरबानी तव्हांजी ख़ासि करे प्रोग्राम या फनकारनि जा प्रोग्राम बि लाइव प्रोग्राम जेके हलनि पिया माशाअल्लाह ज़बरदस्त आहिनि अदा महिरबानी महिरबानी संगत खे पंहिंजे हिन जेके बि फनकार आहिनि उनखे असांजे तरफ़ां सलाम दुआऊं वालेकुम अस्सलाम फ़कीर अली नवाज़ लंजवाणी साहब तव्हां सां ॻाल्हाइणु चाहिनि पिया जी हा साईं अस्सलाम वालेकुम ख़ुशि आहियो ख़ैर वालेकुम अस्सलाम फ़कीर साईं ख़ुशि आहियो दुआ साईं महिरबानी कुर्ब लख तोरा ॿियो ख़ैर आहे साईं खैर अमन दुआ अल्हम्दुलिल्लाह मोहम्मद मिठल परोड़ पियो अर्ज़ कयां साईं ॿुधोसीं बिल्कुलु अव्हांखे वेलकम चऊं था भलीकार चऊं था महिरबानियूं करो फ़कीर साईं अहमद अली अॼु न आहे तव्हां सां गॾु प्रोग्राम में हा उहो कंहिं कम सां वियो आहे पोइ वरी असांखे चयूं था असीं अकेला हलिया कंहिं ॿिए प्रोग्राम में उन्हनि खे ज़रूरु मदू कंदासीं ऐं उहो प्रोग्राम यकीनन अव्हां ताईं ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां पहुचंदो तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो त असांखे ॾाढो सुठो लॻो अव्हां खां हाणे ॿुधंदासीं छा ॿुधाईंदव वधीक असां ॿुधायूं था त सिंध जो अदब ऐं सिंध जूं रवायतूं उन ते उहो शहर ॿुधाईंदासीं जी जी त असां सिंध सोहिणी जा आहियूं रवासी असां सिंध सोहिणी जा आहियूं रवासी ॾियणु दोखो कंहिंखे कॾहिं कोन सिखियासीं वाह वाह अमन ऐं भाईचारे जा आहियूं पुॼारी रखूं जंहिंसां नातो छिनूं कोन यारी भले घुमी ॾिस सुहिणा सॼी सिंध सारी हक़ ऐं सच ते हमेशह हिरियासूं ॾियणु दोखो कंहिंखे कॾहिं कोन सिखियासूं अवां त मस्जिदनि ते बि कई का आहे असां वटि त मदरनि जो बि एतिराम आहे अखपट ए ज़ालिम सभई आदम जी औलाद आहियूं अहिड़े रवीअ खां ॾाढा ॾिनासूं ॾियणु दोखो कंहिंखे कॾहिं कोन सिखियासूं वेही ॿुध तिन खां भिटाई जूं वायूं बुझारत ॾिठ पिरोलू ऐं गज़लनि जूं गवायूं आहिनि सॼी सिंध ते भिटाई जूं भलायूं उहो भली भूम भलारी ते बिल्कुलु भरियासीं ॾियणु दोखो कंहिंखे कॾहिं कोन सिखियासीं हिते अदब हया जा आहिनि खज़ाना जे ॿुधंदे त यादि अची ईंदी पुराणा ज़माना राव ॾियाच लाखे ऐं फुलाणी जा फसाना असां प्यार ऐं मोहबत जा आहियूं पियासी ॾियणु दोखो कंहिंखे कॾहिं कोन सिखियासीं आख़िरी में अर्ज़ु आहे त सालिए ॾिस तूं सिंध जूं रीतूं ऐं रिहाणियूं छॾे खून ॾींदा जे लंघी आयूं न्याणियूं ॾींदा आहिनि महिमाननि खे अजरकनि जूं उडाणियूं उहो कंहिं वॾे वाक ते आमदानी कोन विकियासूं ॾियणु दोखो कंहिंखे कॾहिं कोन सिखियासूं ॾियणु दोखो कंहिंखे कॾहिं कोन वाह 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 ॾाढो ख़ूबसूरत तव्हां सिंध जी रवायतुनि ते सिंध जी रीतुनि ते ऐं यकीननि सिंध में न्याणियुनि खे तमामु मान ॾिनो वेंदो आहे ख़ूबसूरत ॾाढो लिखियलु आहे ऐं इन ई हिन ॿुधी कॉन्सेप्ट खे मूंखे हिकिड़ो किताबु यादि आयो आहे सिंधी कल्चर उहो बि साईं जी.एम. सेठ साहिब जन जो लिखियलु आहे ऐं उहो उनखे पंफलेट चयो वेंदो आहे हिकिड़ो नंढिड़ो किताबु आहे मां तव्हां सभिनीनि खे सजेस्ट कंदमि त उहो किताबु तव्हां ज़रूरु पढ़िजो ऐं उहो किताबु सॉफ्ट में बि मौजूदु अथव तव्हां कंहिं बि वेबसाइट ते वेंदो ऐप तव्हां डाउनलोड करे सघो था मुख़्तलिफ़ एप्स आहिनि उन में सिंधी किताब मौजूदु आहिनि उते तव्हां वञी आराम सां उहो किताबु रीड करे सघो था तमामु नंढो किताबु आहे मां सम्झां 30-35 खनि पेजिस हूंदा जिन ते मुश्तमिल आहे किताबु उहो तव्हां पढ़ंदव त सिंधी कल्चर खां तव्हां मुतारिफ़ थी वेंदव ऐं सिंधी कल्चर जी नॉलेज तव्हां वटि ॾाढी सुठी अची वेंदी असां वटि सचल मंगी साहब मौजूदु आहिनि ॾाढा सुठा मां त इन्हनि जे लाइ बार बार इहो चई रही आहियां त न्यू टैलेंट आहिनि ऐं माशाअल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ बि अथनि तव्हां खां असां वधीक को गीत ॿुधंदासीं हाणे तव्हां ते आहे छा शाइरी आहे छा ॿुधाईंदव
उस्ताद बुखारी जो कलाम आहे, ॾाढो सुठो कलाम आहे। हिन में मुख़्तलिफ़ पासा आहिनि। महबूब साईं पंहिंजी जी तारीफ़ बि करे थो ऐं उन सां गॾोगॾु सिंध वतन लाइ बि ॻाल्हि करे। हीअ अॼु ख़ुशूसी ॾींहुं आहे साईं GM सैद जी वरसी आहे, त हिन में पछाड़ी में हिकिड़ी लाइन आहे जेका साईं GM सैद जी जी, उहा लाइन ॾाढी ख़ूबसूरत लाइन आहे त पुछनि था सिंध ऐं सिंधियुनि लाइ तस्बीह छो पियो सोरी, चयमि पछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत आहे। जी बिल्कुलु। ये दिलदार मूंखे तुंहिंजे मोहब्बत जी ज़रूरत ये दिलदार मूंखे तुंहिंजे मोहब्बत जी ज़रूरत जीअं दुनिया खे बेअंदाज़ दौलत जी ज़रूरत ये दिलदार मूंखे तुंहिंजे मोहब्बत जी ज़रूरत निहारी थो निहारियां थो मिठा मुर्की त मुल्कां थो निहारी थो निहारियां थो मिठा मुर्की त मुल्कां थो मज़ो ॾाढो अचे थो पर वज़ाहत जी ज़रूरत मज़ो ॾाढो अचे थो पर वज़ाहत जी ज़रूरत जीअं दुनिया खे बेअंदाज़ दौलत जी ज़रूरत ये दिलदार मूंखे तुंहिंजे मोहब्बत जी ज़रूरत पुछनि था सिंध ऐं सिंधियुनि तस्बीह छो पियो सोरी पुछनि था सिंध ऐं सिंधियुनि तस्बीह छो पियो सोरी चयुमि हाणे पछाड़ी इबादत जी ज़रूरत चयुमि हाणे पछाड़ी इबादत जी ज़रूरत जीअं दुनिया खे बेअंदाज़ दौलत जी ज़रूरत ये दिलदार मूंखे तुंहिंजे मोहब्बत जी ज़रूरत वाह जी वाह, कमाल कमाल, ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत शाइरी। ऐं शाइर ईअं बि लिखियो आहे त असीं आहियूं सादा, इहो अव्हां चओ था असीं मञूं था, मगर हक़ ऐं नाहक़ असां सुञाणे वठूं था। हक़ीक़त जे क़दमनि खे जे निवड़ी चुमूं था त पोइ असां नाहक़ जी पगड़ी बि लताड़े विझूं था। नाज़रीन, वधीक हिन कचहरी जे सिलसिले खे अॻियां वधाईंदासीं। वक़्तु थी वियो आहे पर थोरी ॿ टे ॻाल्हियूं असां करणु चाहींदमि। हिकिड़ो त हींअर जेके शाइर थियनि था, तव्हांखे त हिकिड़ी तरबियत मिली, उस्ताद तव्हां ॻणाया, तमामु सुठा, तमामु सुठा नाला आहिनि उहे सिंध जा तव्हांजा जेके उस्ताद रहिया आहिनि। हींअर जेका टही अचे पई, जेके ॻाइणु चाहिनि पिया,
उन्हनि जे लाइ अव्हां छा चवणु चाहींदव त तरबियत केतिरी हुअणु खपे, सिखिया केतिरी ज़रूरी आहे? मां सम्झां थो त सिखिया जेका आहे उहा कंहिं दग खे जनम ॾिए थी, कंहिं दग सां हलण खे हिकिड़ो जेको आहे माण्हू कंहिं पैटर्न सां हूंदो न त पोइ माण्हू खे ख़बर पवंदी त हीअ वे हिन जी मंज़िल फलाणी आहे। सही सही। ऐं जेके विचें दरवाज़े सां अचनि था त ज़ाहिर आहे त उहो हिकु त पाण ॻाइण में ई मुश्किल आहे उन्हनि खे इलाही सारी, ऐं मुख़्तलिफ़ स्टेजुनि ते हू जेको आहे पोइ ज़ाहिर आहे त जेके सिखियल न हूंदा, नाअहिल हूंदा त उहे पंहिंजी मंज़िल ताईं त वञी कोन सघंदा। सही ॻाल्हि आहे। इहो वॾो मसइलो माना आहे। टेम्पररी आहे, उहे बसि शौक़िया तौर करे रहिया आहिनि, पर उन्हनि जी का वॾी मंज़िल कोन आहे। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। अव्हांजी नज़र में तव्हांजो ॾाढो सुठो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे ऐं बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां जेकॾहिं कंहिं बि मैदान में तरबियत खां बग़ैर वञो था त पोइ उहा तव्हांजी जेका मंज़िल आहे उहा लॉन्ग टर्म वारो जेको प्रोसेस आहे न उहो न आहे, घटि टाइम जे लाइ आहे। अच्छा, अव्हांजा पसंदीदा रागी उहे ज़रूरु ॻणाइजो, कहिड़ा कहिड़ा रागी आहिनि जिन खे ॿुधणु पसंदि कंदा आहियो? सीनियर गुलकारनि में मूंखे जेको आहे मेहदी हसन साहब, वाह वाह, ॾाढो सुठो, वॾो नालो, तमामु वॾो नालो। सिंधी गायक जेके आहिनि खोड़ सारा पंहिंजा हम उमिरि बि सुठा लॻंदा आहिनि। वहीद रमज़ान सरोई ॾाढो सुठो नौजवान रागी आहे, मास्टर अज़ीज़ शेख, मास्टर वली आहे, ऐं ॿिया खोड़ सारा, मास्टर मंज़ूर मरहूम दुनिया छॾे वियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। खोड़ सारा फनकार सभिनी खे सुठो। कुझु ॾींहं पहिरियां ई मास्टर मंज़ूर साहिब जिन जी वरसी हुई ऐं सॼी सिंध उन्हनि खे यादि कयो। उन्हनि ॾाढो ख़ूबसूरत आवाज़, तमामु सुठो उन्हनि जो कमु कयल। उन खां अलावा सुबुह सुबुह जो रियाज़ उहो कंदा आहियो? चवंदा आहिनि, उहा चयो वेंदो आहे, मूं इहो पढ़ियो आहे, ॿुधो पए त रागी जेकॾहिं रियाज़ नथो करे त पोइ 30-40 ॾींहंनि जे लाइ राग उन खां मोकिलायो वञे, ईअं आहे? मां सम्झां थो त इहे हथ जूं ठहियल ॻाल्हियूं आहिनि, छो त मां थोरी ॿी ज़हनत जो माण्हू आहियां। मां जेको रियाज़ शुरूआति में कयो जॾहिं शादीशुदा न हूंदासीं, हाणे शादी कई त उन खां पोइ केरु असुर जो उथंदो ऐं रियाज़ कंदो? सुबुह जे टाइम केरु उथंदो? रियाज़ न कयो आहे, इलाही टाइम थी वियो आहे। अच्छा। पर उहा एनर्जी गले में आहे, कमकार कयूं पिया। अच्छा। हा, इहो अक्सर चवंदा आहिनि त रियाज़ न करण सां हिकिड़ो माण्हूअ जो गलो इन बाबति पाण ॻाल्हायूं था। ऐं तव्हां शादी जी ॻाल्हि कई आहे, मन भाभी बि असांखे ॿुधे पई, तव्हांजे घर वारा हिन वक़्तु ॿुधी रहिया हूंदा, यकीनन उन्हनि खे बि ॾाढो सुठो लॻंदो हूंदो, ख़ुशी महसूसु थी रही हूंदी तव्हांखे स्क्रीन ते सुबुह सुबुह जो ॾिसी। नाज़रीन, असां अॻियां वधूं था, ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, वरी वापसि अचूं था अव्हां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं मौसमियात खाते जी मां ख़बर पढ़ी पई, अव्हांखे ख़बर आहे त टेम्परेचर हाणे आराम आराम सां हूअं बि थोरो हाई थींदो ऐं पाण खे गर्मियूं बर्दाश्त करणियूं आहिनि। उनजे लाइ मां हिन वक़्तु जेका रिपोर्ट पढ़ी त 26 सेंटीग्रेड ताईं कराची में हले पियो, सेंटीग्रेड 33 to 35 ताईं पहुचंदो। गर्मी ज़ाहिरी ॻाल्हि आहे आराम आराम सां तमामु वधंदी। अॼु जॾहिं मां सुबुह जो आयसि पई त मूंखे महसूसु थियो पियो त ॾींहुं गरम आहे। सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु बि रखो, पाणी जो इंटेक सुठो हुअणु खपे। गर्मियूं आहिनि ऐं गर्मियुनि में यकीनन चवंदा आहियूं न त हिकिड़ी आदत पाण खे पइजी वेंदी आहे। जीअं ई सियारे मां गर्मियुनि जी तरफ़ पाण मूव थींदा आहियूं, सियारे में बिल्कुलु पाणी जेतिरो इंटेक न हूंदो आहे ऐं गर्मियुनि में वरी उहे सिंपल सेम रूटीन में हलंदा पिया आहियूं, त पाणी जो इंटेक सुठो हुजणु खपे। असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। असांजे प्रोग्राम में सुघड़ मौजूदु आहिनि, फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहिबु, तव्हां खां असां ॿुधंदासीं। मां चाहियो पिए त शाह साईं खे ॿुधूं, सुर ससी ॿुधूं, असांखे ॿुधाइजो अव्हां। सुरसोणी, सुर ससी, जेको ॿुधाइणु चाहियो। जी जी। सुरसोणी मां मूंखे शाह साईं जा कुझु बैत ॿुधायूं त साहुड़ जा सिंगार अण ॾिठा अॻु हुआ, साहुड़ जा सिंगार अण ॾिठा अॻु हुआ, नका कुनफ यकून हुई नका बि पचार, मलका महंद हुई तोड़ी जी तवार, वो मोहब्बत साण मेहार लाता ही लतीफ़ चई। वाह वाह। कारी रात कचो घड़ो भी उणट ही उंदाई, चंड नाले नाहे को दरिया धड़ धड़ लाई, साहुड़ कारण सुहिणी आधी थे आई, ई कम लाई न त कुनन में केर घिरे, तड़ तकड़ तार घिड़न ई काणियारन कम, ॾाढा भेरा ॾींहं में ॾे ॾोरापा डम, वो अकुल मत शर्म मुंहिंजा टई नींहं निहोड़िया, जियां वहीं त वाट कपर पुछन कूड़ियूं, जिनखे सिक साहुड़ जी से घेड़ न पुछन घाट, वो जिनखे इश्क जी ओसाट से वाहुड़ भाइन विखड़ी।
बिल्कुलु शाह साईं तो फरमाए त सावण घिड़े सभु का ही सरई सियारे ही सरही सियारे बेशक तन विधाई तार में अरवाहन जे आरे वो मोहब्बती तो मारे कोने दाद दरिया में वाह 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 शाह साईं कड़ कड़ कुन मां वज सोहिणी जेका आहे दरिया खे उन दाबो थी ॾे त इहो तूं मूंखे पंहिंजा पावर न ॾिस त कड़ कड़ कुन मां वज बांधी बोड़ मां ॿार में मूते जा मेहार जी सा की लाया धज तो में घिरजस अॼु जे उबता आरा करे हाणे कच्चे कट न झलियो जॾहिं इंसान उन कचो हूंदो आहे आख़िर असल ॻाल्हि दिलि जी आहे दिलि हुनजी कमज़ोर आहे त पोइ होॾा घणे जी बि ॻाल्हि आहे ॻाल्हि ॿई गॾा थो करे न कच्चे कट न झलियो भेलो सहे न भर हथे पेरें आङुरे ॿाहन छॾियो बर उहो साहुड़ सिघो वर पियस मुंहुं महिराण जे हा 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 कमाल कमाल ख़ूबसूरत ख़ूबसूरत मूंखे इहो सुर ॾाढो वणंदो आहे ॾाढो ख़ूबसूरत सुर आहे ऐं लतीफ़ साईं ईअं बि लिखियो आहे त दहशत दम दरियाह में जित जायूं जानारनि न को संदो सीर जो मप न मलाहनि दरिंदा दरियाह में वाका कयो वरनि वॾा ॿेड़ा ॿार सी हलिया हेठि वञनि पुर्ज़ो पैदा न थिए तख़्तो मंझा तिन त कोजो कहर कुननि में वया कीन वरनि पोइ उते अणतारनि साहिड़ सीर लंघाए तूं एॾो ख़ूबसूरत आहे ऐं यकीनन जॾहिं जॾहिं पढ़ंदा आहियूं न दिलि चवंदी आहे अञा घणो पढ़िजे भाउ सचल असां सां मौजूदु आहिनि अदा तव्हां खां पुछंदासीं केतिरा शाइर त तव्हां ज़रूरु असांखे पंहिंजी गुफ़्तगू जे दौरान ॿुधायो आहे तव्हांजा उस्ताद तव्हांजा शाइर तव्हांजो पंहिंजो जेको मख़सूस कमु आहे ॻाइण खां अलावा छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि मां असल में म्यूज़िक सां ई रिलेटेड कमु आहे हींअर सिंध गवर्नमेंट जी जॉब मिली आहे म्यूज़िक टीचर जी माशाल्लाह जी ऐं उन खां अलावा पोस्टिंग किथे अथव लाड़काणे में थींदी आहे अच्छा अच्छा अञा जॉइनिंग थी आहे पंहिंजी अच्छा शायदि के आहिनि के गवर्नमेंट जा मसइला पाण में सही 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 ऐं उन खां अलावा स्टूडियो आहे हिकिड़ो नंढड़ो उते म्यूज़िक वग़ैरह ठाहींदो आहियां पंहिंजा गीत रिकॉर्ड कंदो आहियां शादी विहांउ जा गीत अक्सर रिकॉर्ड थियनि था अच्छा अच्छा उहे बि रिकॉर्ड कंदो आहियां मुख़्तलिफ़ कमकार आहे स्टूडियो कहिड़े नाले सां तव्हांजो सचल स्टूडियो सचल स्टूडियो तव्हांजे पंहिंजे नाले सां वाह वाह ज़बरदस्त ऐं शागिर्द पोइ तव्हांजा केतिरा आहिनि तादाद मां पाण ई अञा शागिर्द आहियां दोस्त आहिनि इलाही सारा हीअ फील्ड ई अहिड़ी आहे माण्हू पियो सिखे हा दोस्त आहिनि इलाही जंहिंजी मदद कंदो आहियां जेको अचे थो मूंखे अच्छा अच्छा बाक़ी शागिर्द अञा ताईं बसि वाक़ई मां सम्झी वियमि हीअ फील्ड ई अहिड़ी आहे जो इंसानु जेतिरो चाहे त उन में अंदरि जेतिरो माना गहरो दरिया आहे जेतिरो अंदरि वञो त तव्हांखे उनाई जी ख़बर थी पवे गहराई जी ख़बर थी पवे आवाज़ माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आहे पर रियाज़ जी ॻाल्हि मूंखे अदा सम्झ में कोन आई हालांकि मां हिन स्टेज ते हिन मंच ते हिन प्रोग्राम में केतिरनि ई राॻियुनि सां मां प्रोग्राम कयो आहे हर को चवंदो आहे असां रियाज़ कंदा आहियूं रियाज़ ज़रूरी बि हूंदो आहे मां सम्झां थो त कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके मुक़ररु थियल आहिनि असांजे कननि में सेव कयूं वयूं आहिनि माना ॿुधाए ॿुधाए मिसाल तौरु असांजे ज़हन में माना मिसाल तौरु राग ॾाढो मुश्किल आहे हाणे मुश्किल हुजे हा त पोइ हीउ मां कीअं पियो कयां ज़ाहिर आहे मां माना पंहिंजो सिखियल आहियां या थोरो घणो पैटर्न अचे थो मुश्किल को बि कमु न आहे सही उन खां अलावा मूंखे छा थो अचे अक्सर माण्हू चवंदा आहिनि मूंखे छा थो अचे वाह मां नथो अचे कुझु बि पर जेकॾहिं ॿियो को हुनखे चवंदो त तोखे कुझु नथो अचे त हू उथी विड़ी हुन सां विहण लाइ तयारु थी वेंदो त इहे अक्सर जूं ॻाल्हियूं आहिनि बाक़ी मां रियाज़ इन लाइ ज़रूरी आहे त माना हिकिड़ो जेको माण्हू सदाईं तयारु हूंदो सही सही हाणे मां मिसाल अची वियो आहियां तयारु आहियां तव्हांजे प्रोग्राम लाइ रियाज़ भले न बि थियल आहे महीननि खां रियाज़ कोन्हे थियल अच्छा प्रैक्टिस स्टूडियो अंदरि इहो ॻाइण वॼाइण थिए थो उन खां अलावा सही सही को अहिड़ो ख़ासि अच्छा असां वटि वक़्तु घटि आहे असां तव्हां खां इहो ज़रूरु पुछंदासीं सुबुह मेराण जो ही अंगण तव्हांखे कीअं लॻो प्रोग्राम में अची करे कीअं लॻो ॾाढो सुठो प्रोग्राम आहे माशाल्लाह ऐं मेराण टीवीअ लाइ मां चवंदुसि त हीअ असां फ़नकारनि जो इहो जो मेराज आहे क्लासिकल राग जिथे तबाह थी वियो हुयो उते मेराण टीवीअ ॾाढा सुठा क्लासिकल आर्टिस्ट उस्ताद राशिद हैदरी मास्टर वली ऐं ॿिया सुठा सुठा रागी मां अक्सर गीत ॿुधंदो आहियां मेराण टीवीअ जे यूट्यूब चैनल ते बि ऐं टीवीअ ते बि सही 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 तमामु सुठो लॻो अदा तव्हां आया हो ऐं अव्हांखे ॿुधोसीं असांजा तमामु ॾिसंदड़ असांजा नाज़रीन तव्हां वटि जो प्रोग्राम इंजॉय कयो आहे खोड़ सारियूं फ़ोनूं आयूं पे असां वटि कंट्रोल रूम में कुझु कॉल्स शामिल बि कयूंसीं
ऐं तव्हांजो नौजवान जेके रागी आहिनि उन्हनि जे लाइ नंढड़ो मुख़्तसिर छा मैसेज आहे? मां इहो चवंदुसि त राग सिखण सां गॾु थोरो रहम दिलि बि थियो। अच्छा, रहम कयो माण्हुनि ते ऐं सुठा मैसेज ॾियो। महबूब जी तारीफ़ करण सां गॾोगॾु समाजी जेके मसइला आहिनि ज़बरदस्त उन्हनि ते बि के गीत वीत ॾाढी ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई आहे, ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। थैंक यू वंस अगेन। ऐं तव्हां खां चाचा साईं मैसेज वठंदासीं असांजे तमामु ॾिसंदड़नि जे लाइ ऐं हिते मौजूदु सभिनी हाज़रीन जे लाइ। मूं समेत तव्हांजो छा मैसेज आहे? असांजो मैसेज इहो आहे त माण्हू मतिलबु केॾी बि मंज़िल ते पहुचे पर हू हुनमें वॾाई ऐं तकबर न अचे। सही। उन जे लाइ अर्ज़ु कंदासीं त ॼाणी तो म ॼाण ई दर अबोजन जो, इन दर ते सेई अॻियां जिन भायो न पाण, रिझाणो राजाण आहे अबोजन जो। ॿियो इहो मैसेज ॾींदासीं त असांजी सिंध में फसाद जहिड़ा झगड़ा ऐं अगवाकारी जेका आहे उन लाइ ॻाल्हि कंदासीं त बाबा थोरनि ॻाल्हियुनि ते हिक ॿिए खे माफ़ु करे छॾींदा करियो। ऐं जहिड़नि में या फसादनि में कुझु कोन्हे त कंध कपिड़ो चक जुती ॿधी हथ जे अचनि त लखे लख मुंहं ते ॻाल्हियूं मियां दाज ते साॻियूं न कजनि, पोइ मिड़ो ई माफ़ु कजनि मेड़ मुहाबे में धरा। सो माफ़ु करणु ऐं दरगुज़ करणु ॾाढी सुठी आदत आहे। ॾाढो ख़ूबसूरत तमामु ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज, तमामु सुठो मैसेज तव्हांजो। मेहरान टीवी जे लाइ थोरा कमेंट्स तव्हांजा ॾिजो, हिन प्रोग्राम जे लाइ तव्हांजा कमेंट्स असां वठंदासीं। कीअं लॻो तव्हांखे प्रोग्राम? मेहरान टीवी लाइ मेहरान टीवी जेका आहे असांजो निज सकाफ़त ऐं निज अदब इहो असां महसूसु कयो आहे त हिते को बि अहिड़ो शहर पढ़णु असां न आहे ॿुधो जेको पंहिंजे अदब खां अहिड़ा हिते शाइरी हले थी जीअं माण्हू पंहिंजी फैमिली में वेही आराम सां ॿुधी सघे थो। काफ़ी चैनल जेके आहिनि उन्हनि अदब खां हटी करे बि शाइरी पढ़ी थी वञे, पर हिन में असां काफ़ी ॿुधंदा आहियूं बहिराण खे त हिननि में जेका बि ॻाल्हि हूंदी आहे माण्हू फैमिली सां वेही ॿुधी सघे थो ऐं हिन में मैसेज हूंदो आहे। कंहिं न कंहिं ॻाल्हि में ॿिए पासे तक़रीबन बिगाड़ बि हले पई, माना असांजे कल्चर जी बिगाड़ पई हले, असांजे सिस्टम जी बिगाड़ आहे। तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो। महिरबानी तव्हां असांजे अंगण ते आयो, असांजे अंगण खे तव्हां अॼु ख़ूबसूरत बणायो। तमामु मूंखे ख़ूबसूरत लॻो तव्हां सां कचहरी करे, अव्हां खे ॿुधी, अव्हां मां सिखी ऐं अदा तव्हांजी बि असांजी समूरी टीम थोराइती आहे। मेहरान टेलीविज़न जो हक़ीक़त में गोल बि इहो आहे त असां उन्हनि ट्रेडिशन्स खे, पंहिंजी उन्हनि रिवायतुनि खे, उन्हनि तहज़ीबुनि खे न विसारियूं ऐं न्यू फेसिस इंट्रोड्यूस करायूं। त इहा हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल सां तमामु सुठी ॻाल्हि आहे। नाज़रीन हींअर वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि इजाज़त कोन थियूं ॾियनि। नाज़रीन मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि, अलाह निगहबान। वेंदे वेंदे सचल भाउ खां हिकिड़ो गीत ॿुधंदा वेंदासीं ऐं उहो तोहफ़े तौरु छॾींदा वेंदासीं अव्हां सभिनीनि जे लाइ। जी आओ हे कर गरीब खाने ते मां खिला पोए सजे ज़माने ते। आओ हे कर गरीब खाने ते मां खिला पोए सजे ज़माने ते। आओ हे कर गरीब खाने ते। छो रखी आसमान अखी आहे, छो रखी आसमान अखी आहे। मुई हिकिड़े जे आशियाने ते मां खिला पोए सजे ज़माने ते। आओ हे कर गरीब खाने। दिल जे दर खां त दुख हलिया वेंदा,
दिल जे दर खां त दुख हलिया वेंदा, रात बरसात जे बहाने ते मां खिला पोए सजे ज़माने ते। आओ हे कर गरीब खाने ते मां खिला पोए सजे ज़माने ते। आओ हे कर रे